है पंहिंजो नंढो लाइट वारो पंप। महिंद्रा कंपनी वारा इन सां गॾु ई ॾींदा आहिनि पंप ई। कंपनी गाॾी सां गॾु ई पंप ॾींदी आहे, छो त किथे बि एमरजेंसी में मञी सघो था तव्हां कंहिंखे पंचर वारो को ना मिले ऐं गाॾी में हवा सफ़ा घटि हुजे। हिनजी हिकिड़ी ख़ासियत गाॾी पंहिंजे अंदरि डिस्प्ले में ॿुधाए छॾंदी आहे त हवा घटि आहे, वॉर्निंग ॾींदी आहे त कहिड़े टायर में हवा घटि आहे, उनमें केतिरे % हवा आहे हू बि ॾेखारींदी आहे। असीं हिकिड़े 2 जॻह ते पंपनि ते बीठासीं, पेट्रोल पंप ते, त हुते हवा वारो मशीन ख़राबु हुआ ऐं हिकिड़े ते लाइट कोन हुई। पोइ असां सोचियो त पाण वटि पंप आहे कंपनी जो, उन खां ई भरे वठूं हवा। हिन टायर जी थी हुई कंप्लीट। ड्राइवर साइड जो पोयों टायर है उनमें हवा भरूं पिया। ॾिसो हवा भरण खां पोइ जॾहिं हवा हिनजी जेतिरी माप रखियल हूंदी ओतिरी पूरी थियण खां पोइ ऑटोमेटिक पाइप बंदि थी वेंदो आहे। ॾिसी सघो था उनखां पोइ 0 थी हुई ऑटोमेटिक। टोटल टारगेट 35 पॉइंट हवा ईंदी आहे, 35 पॉइंट ही अची वई। और इनके रखंदासीं वापस बॉक्स में। एक मिनट इधर दिखाना, पाइप दिखाना इसमें। महिंद्रा का होता है ना, इसका खुद का कंपनी का। हाँ, ये ॾिसी सघो था महिंद्रा कंपनी गाॾी सां गॾु ॾींदी आहे पाइप। पाइप जी क़ीमत लॻभॻि ईअं वठण वञूं मार्केट में त हूंदी 6 खां 7 हज़ार रुपये। 6 से 7 हज़ार होगी। अभी देखेंगे अपने डिस्प्ले में इसकी कि ओके बता रही है कि नहीं। बाद में बताएगी, अभी हाथों हाथ नहीं बताएगी। अच्छा, चलेगी ना तब चलेगी तब बताएगी मेंटेन कितना हुआ पूरा। चलो वो भी दिखाएंगे। पहले एक टायर में रॉन्ग साइड वाले बहुत गर्म होगी। पहले रॉन्ग साइड में बता रहा था कुछ 19 पॉइंट और ड्राइवर साइड में बता रहा था कुछ 21। अभी आगे गाड़ी चलाने के बाद देखते हैं कि कितने पॉइंट बता रही है। इसी जगह सिर्फ़ नंढड़ो पंप है, पंहिंजे बॉक्स में अची वेंदो है। खाली घटि में घटि जगह रोकंदो है गाड़ी में। रख दिया, अच्छा पीछे रख दिया। चलो थोड़ी अॻियां हलण खां पोइ ॿुधाईंदो त केतिरा % हवा वधी आहे। गाॾी में डिस्प्ले में ॿुधाए छॾींदो आहे त ओके आहे, जे ना ओके हूंदो त ॿुधाईंदी, ओके हूंदा त बि ॿुधाईंदी। To wear your seat belt for a safe drive. सीट बेल्ट जो भी ॿुधाईंदी आहे, वार्निंग ॾींदी आहे गाॾी To त wear सीट your बेल्ट। seat belt for a safe drive. सीट बेल्ट ॿधो। वरी चढ़ण जी गाॾी स्टार्ट थींदी आहे त वार्निंग ॾींदी आहे गाॾी त सीट बेल्ट ॿधणु ज़रूरी आहे। पाण लॻायूं चार्जिंग वारो स्विच। अच्छा अब बता देगी मना। पाण कंदासीं पाण गाॾी जी टायर चेक। डिस्प्ले में ॿुधाए छॾंदी अॻियां वारो ओके आहे, अॻियां वारा ॿई ओके लिखिजी अचे पियो। हाणे ॾिसी सघो था पोयां वारा बि ओके आहिनि, 4 टायर माने ओके। हीअ जिते ओके लिखिजी ईंदो आहे हिते टायर में हवा घटि हूंदी, पॉइंट जेतिरा आहिनि उन खां घटि हूंदी त हिते ॿुधाईंदो पाण खे। हिते हीअ जेको ब्लू कलर जा निशान अचनि पिया 4 हू
वो ॻाढ़े कलर जा थी वेंदा रेड कलर जा। नोट ओके मैंने ॿुधाई छॾी हिते ही तो ओके है। स्टेपनी लो प्रेशर, पीछे स्टेपनी लेकिन उसका प्रेशर लो है। अच्छा जो स्टेपनी में जो पड़ा है, अच्छा स्पेयर, अच्छा इसमें थोड़ी कम है। ये तव्हां ॾिसी सघो था लाल लाल जो रेड सर्कल घुमी रहियो इनमें जेको माना स्पेयर जो टायर पियो है, जेको लॻल कोन्हे स्पेयर जो टायर है, वो भी सेंसर ज़रिए ॿुधाई रहियो त हुनमें हवा घटि आहे। ॾिसी सघो था इनमें लो प्रेशर, लो प्रेशर ॾेखारी रहियो, ॾिसी सघो था। हिते जी गाॾियुनि में सिस्टम ॾाढा सुठा ईंदा आहिनि, फ्यूचर VIP फ्यूचर हूंदा आहिनि मस्तु। असां वटि गाॾी आहे स्कॉर्पियो S11 21 जो मॉडल आहे, तव्हां ॾिसी सघो था। गाॾी जी जेतिरी बि एसेसरी ईंदी आहे कंपनी जी तरफ़ां सभिनीनि ते गाॾी जी स्कॉर्पियो लिखियलु हूंदो आहे, कंपनी जो एसेसरी ते कंपनी जो लोगो लॻल हूंदो आहे स्कॉर्पियो जो। बाक़ी हिकिड़ी दफ़ा टुटण खां पोइ ॿी शइ माना ही सेम माना एग्ज़ाम्पल तरीक़े ही शइ आहे ही टुटी वञे हिन जी त ॿिए वठणु वेंदा त हुन ते स्कॉर्पियो लिखियलु कोन हूंदो। ही कंपनी जी शइ आहे, हिन लाइ करे स्कॉर्पियो लिखियलु आहे हिन ते। अॼु जो व्लॉग हिते ई एंड कंदासीं ऐं अॼु असीं वञी रहिया आहियूं राजस्थान। अॻियां वञी राजस्थान जा व्लॉग ठाहींदुसि, तव्हांखे ॾेखारींदुसि ज़रूरु, ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।